अस्सलाम दोस्तों, चाला ख़ुशा त भैया गैस जो चुल्हो ख़राबु थी वियो ऐं घर में टंगाई हुई ॾाढी। सो हिते ई घिटीअ में ई मोटर साइकिल ते आवाज़ ईंदो गैस जे चुल्हे वारो ॾींदो आहे। पोइ जंहिंजा चुल्हा ख़राबु हूंदा आहिनि उहो हुनखे रड़ करे सॾु करे ऐं पंहिंजा चुल्हा ठाराईंदो आहे। अहिड़े हिसाब सां मां बि ही चुल्हनि वारो हितां गुज़री रहियो आवाज़ु लॻाए पंहिंजे घर जो चुल्हो जेको गैस लीक करे रहियो उहो मां जेको आहे हुन खां ठारायां थो। ऐं 300 रुपया मूंखां मज़दूरी वरिती अथई। ॾिसूं कीअं थो ठाहे। ही बता रहा हूँ, ही ठाहे थो पियो ऐं ये भी ॾिसो मज़दूरी आहे हमारा अगरि तो ही बाबा चुल्हो आहे ठाहे थो पियो। ये ऑयल है ना, तेल है ना इसका, ये जो जम गया है। कितने साल हो गए हैं ये काम करते? 3 साल। 3 साल? अच्छा, इधर ही रहते हो? साईं 300 रुपया मज़दूरी। हाँ ही जेके वाल अथसि इहे ॿई जेको आहे हुन जा चेंज कंदो ऐं हिन ओरे वाल मां जेको आहे मुंहिंजी हिन जी गैस लीक थी थिए। सो मां ॿई चेंज थो कराए छॾियांसि नवां। किसको चूल्हा बनवाना हमारा नंबर नोट करो, हमें फ़ोन करो। हाँ सही है भाई, ये गुलशन नदीन में ही जो है ना ये भाई लोग चूल्हा बनवाना हो हाँ हमसे कांटेक्ट करो, हमारा नंबर नोट करो। नंबर वीडियो के ऊपर दे दूँ। हाँ हमारा नंबर है 0300 50209993। वाह भाई, नंबर नोट कर लो। 5020990300। सही है, मोहम्मद साबिर नाम है। मोहम्मद साबिर नाम है भाई का। सो ये जो है ना बनाते हैं चूल्हे, प्रेशर कुकर हो, ओवन हो, कूलर की टूटी, सिलाई मशीन, अच्छा जूसर मशीन, सब बनाते हैं जैसा कि आपने सुना, जीअं तव्हां ॿुधो। ऐं थेलो हिन सां गॾु हूंदो आहे, थेलो पियो आहे। ऐं मोटरसाइकिल मां हिन जी तव्हांखे ॾेखारियां, हिन में स्पीकर टंगियल हूंदो आहे ऐं स्पीकर जे ज़रिए आवाज़ ॾींदा वठंदा हिन ते। चूल्हे बना लो, कढ़ाइयाँ बना लो, प्रेशर कुकर बना लो। हे साईं मां पंहिंजे दर जे आॾो हिननि खे विहारियो आहे, हे ठाहिनि था पिया। 350 रुपया वठा आहे ॿई बुझूं। पापा इहो चुल्हो आहे बाबा, ठाहिनि था। इहो चुल्हो आहे बाबा, इहो चुल्हो आहे न पंहिंजो ठाहिनि था। अच्छा नहीं तो ये एक ही घूम रहा था बाइक पे, आप कहाँ से आ गए? एक साथ घूम रहे थे। अच्छा आप आगे ये पीछे, सही है। हाँ बाबा ये पेचकस आहे बाबा, मलार पुछे तो ही छा आहे। ऐं ॿियो बि हिकिड़ो आवाज़ु लॻाईंदो अचे थो, एक और आहे। हाँ सिलाई मशीन, ये भी आपका ही है? सही है। हीअ आवाज़ु ॿुधो, हिकिड़ो टियों अचे थो मोटरसाइकिल ते ऐं हिननि जो पंहिंजो ग्रुप आहे जेको पूरी गुलशन नदीन में। हितां ई मोटी वियो अॻिते ऐं हीअ वरी ॿिए पाड़े में वेंदो। इससे ही लीक होती है? अच्छा हे टियों आहे साईं जेको घुमे थो स्पीकर गॾु। कितना टाइम लगेगा बनाने में? 5-7 मिनट लगेंगे, तो जल्दी कर लो यार। 5-10 मिनट लगेगा। नहीं कोई स्लो काम कर लो, कोई जल्दी नहीं है। तसल्ली बख्श से काम करना ना, ऐसे नहीं कि फिर ढूंढता फिर आपको। खत्म है। हाँ वो चलेगा नहीं, ये वाला? हाँ नहीं, इससे काम जो ना कर लेंगे हम, कोई बात वो चल जाए, वो बात सही है। टाइम बनी बेटी, टाइम बनी बेटी। ये रहा 5 मिनट चयो अथई, 10 मिनटनि में तयारु थींदो। ॾिसूं था 5 मिनट। ये क्या है? ग्रीस। ये लीकेज के लिए होती है। अच्छा ये ऐसा कर देना कि जो है ना दोबारा जो है ना परेशानी का सामना ना हो।
बाबा इहो बाबा थेलो आहे जंहिंमें सामान विधल आहे। साईं ही ॿी पिन भी लगाए छॾी अथई। दिन में तकरीबन कितने चूल्हे मिल जाते हैं अंदाज़न? कितने बना लेते हो चूल्हे दिन में तकरीबन? दिन में आज तकरीबन हमने 11 बजे फिर शुरू किया, बिस्मिल्लाह भी हो रही है। अच्छा, हाँ ये देख लो, 11 बजे शुरू किया है, अभी बिस्मिल्लाह की है। बिस्मिल्लाह हो रही है, पहला चूल्हा समझ ले। अच्छा, आजकल काम आम दिनों में ये तो रमज़ान का महीना है ना, हाँ। तो ये रमज़ान के महीने में जो है इस तरह ढीला काम है। काम शुरू में सही होता है, रमज़ान महीने में शबान और माह रमज़ान जो होते हैं सीज़न का महीने होते हैं, अच्छा, इसमें काम ज़्यादातर होता है। और अभी जो है ना कभी 10-15 रोज़ के बाद ना फिर काम डाउन हो जाता है, अच्छा, बिल्कुल स्लो हो जाता है। इसके अलावा कोई काम नहीं करते? नहीं, इसके अलावा यही काम पूरा दिन घूमना होता है। बाबा ये पुट पेचकस आहे, ग्रीस भी लगी हो, पिनियूं भी लगी हुई। रमज़ान जो महीनो ऐं सन्नाटो आहे गुलशन नदी में, गर्मी भी तमामु घणी आहे। मुंहिंजे घर जे आॾो ई मां वणु लॻाए छॾियो आहे जेको वॾो थी वियो आहे, उनजे छांवरे में असां वेठा आहियूं, सुकून जो साह खणूं था। बाक़ी ॿाहिरि ईअं कोई न वेही सघंदो। सो ही वण मां पंहिंजे घर जा हाँ हाँ बिल्कुलु। ही वण जी जेकी उमिरि आहे उहो तक़रीबन साल ऐं 6 महीना आहे। सो अञा वधंदो, पोइ बि छांव हिन जी सुठी आहे। हिकिड़ो लॻी वियो ऐं ॿियो हो गया। ये इस तरह भी पता चल जाता है हाँ, तजुर्बे के हिसाब से। सही। बोलो घर पे प्रोट बचो भाभी, इसका पैन भी टूटा हुआ साथ। अच्छा, ये देखो। हाँ दोस्तों, ही तैयार थी वियो ऐं हाणे हिन जी मूंखे लीकेज घर वञी चेक करणी पवंदी। बाहि ॾेई ॾिसंदोमांसि ऐं अगरि लीक थींदी त वरी ॿीहर हिन खे ॿुधाइबो। नाम क्या है? माजिद कुलाची। अच्छा, सादर कुलाची में, ये है माजिद कुलाची। कहाँ से? भावलपुर से। भावलपुर से, सही मौजूद। भावलपुर, तहसील अहमदपुर, शर्किया, डेरा नवाब, वाह, नवाबों का शहर। आखिरी कम। हाँ दोस्तों, तैयार थी वियो ऐं हाणे हिन खे चेक करिणो आहे घर वञी त हले तो सही या नथो हले। गैस घटा? हाँ गैस घटा ना। ॾे पुट, हितां लीक हुई, सही थी वियो। ठीकु, ओके ओके थी वियो। गैस जेकी लीक हुई उहा बंदि थी वई। भाई हेलो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं हे हाणे पंहिंजे पहिरीं ॿूणी हिन जी आई आहे ऐं जेको आहे हे वेंदा। असांखे दुआ कयो, असांजी मदद ये साईं बकाया कयो। ये देखो। साईं हे 300 में थी वियो कमु। महिरबानी भाई, शुक्रिया बहुत। ओके ओके ओके। क्या चंद्र कौन सा आपका? नज़ीर मेमण।
सीन में हा साईं असां चुल्हे जो कमु करायोसीं ऐं दोस्तनि जे आॾो रखूं था। वीडियो अगरि सुठो लॻे त लाइक कजो ऐं शेयर कजो, सब्सक्राइब कजो, महिरबानी, लख थोरा।